मोज़िज़ ख़वातीन हज़रात, काल्ह 2 मार्च जो ॾिहाड़ो असांजे सिंध जी तारीख़ में सिंध जे अदब ऐं शाइरीअ जे तारीख़ में उहो भाॻनि वारो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते जदीद सिंधी शाइरीअ जो अॻुवाण, जदीद सिंधी शाइरीअ जो सरवाण ऐं सिंधी शाइरीअ खे हिकु नओं रंग, हिकु नओं आहंग ऐं हिकु नओं फ़िक्री आसमान अर्पींदड़ शेख अयाज़ जो जनम ॾिहाड़ो हुयो। काल्ह सिंध जे सदियुनि जे आवाज़ शेख अयाज़ जी 100 साला जनम ॾींहं जी तारीख़ हुई ऐं असां चाहियोसीं, असांजी इहा ख़्वाहिश हुई त सिंध लिटरेचर फेस्टिवल जेको हर साल सिंध जी राजधानी कराचीअ में थी रहियो आहे ऐं कराची जंहिंजे लाइ अयाज़ चयो हुयो त उहा अॼु बि मुंहिंजी आङुर में कंहिं मुंडीअ वांगुरु पूरी थी अचे। शेख अयाज़ जो 100 जनम ॾिहाड़ो मल्हाइण जे लाइ असां हीअ निशस्त तरतीब ॾिनी आहे ऐं अयाज़ जी ज़िंदगी, अयाज़ जी शाइरी, अयाज़ जो फ़िक्र ऐं अयाज़ जे मजमूई तख़लीक़ी सफ़र जे हवाले सां जेतिरो मुमकिन थी सघंदो असां हिते ॻाल्हियूं कंदासीं। अवां सभिनी महिमाननि खे भलीकार बि चऊं था ऐं जेके बि मोज़िज़ दोस्त हिन पिंडाल खां ॿाहिरि बीठा आहिनि या कुर्सियुनि जे आसपास बीठल आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे कुर्सियुनि ते वेही रहो ऐं थोरो वेझड़ो अचो त जीअं असां पंहिंजी सिंध जे पंहिंजे अयाज़ खे यादि करे सघूं। अॼोकी हिन निशस्त में जेके मोज़िज़ महिमान मूंसां गॾु हूंदा ऐं सिंध जे अज़ीम कवि शेख अयाज़ जे हवाले सां पंहिंजा वीचार हिते पेश कंदा, मां उन्हनि खे तमामु घणी मोहबत सां ऐं एतिराम सां सॾींदुसि। सभ खां पहिरियां ई अॼोके हिन सेशन जी मानवारी महिमान जदीद सिंधी कहाणीअ खे हिकिड़ो नओं ट्रेंड अर्पींदड़ कहाणीकारा ऐं मुल्क जी तमामु वॾी ड्रामा निगार मोहतरमा नूरुल हुदा शाह खे गुज़ारिश कंदुसि त उहा महिरबानी करे मथे अचे ऐं हिन सेशन में असां सां गॾु वेहे। अवां सभई भरपूर ताड़ियूं वॼाए मोहतरमा आपा नूरुल हुदा शाह जो इस्तक़बाल कयो। शेख अयाज़ जेको आम तरह सां चयो वेंदो आहे, अॼोकी हिन निशस्त जो उनवान बि आहे त सिंध जो सदियुनि जो सिरजणहार। शेख अयाज़ जी शाइरी जंहिंमें सिंध जी तारीख़, तहज़ीब जा पड़ाॾा बि मिलनि था। शेख अयाज़ जेको इनकार जो शाइर आहे, शेख अयाज़ जंहिं सिंधी शाइरीअ खे नओं लहजो ॾिनो, शेख अयाज़ जंहिं पंहिंजी शाइरीअ में सिंध जी जेका ॿोली आहे, मुख़्तलिफ़ ख़ितनि जी ॿोली आहे, उनखे महफ़ूज़ कयो ऐं ईअं लतीफ़ साईं खां पोइ शेख अयाज़ असांजे सिंधी शाइरीअ जो हिकिड़ो अज़ीम इस्तारो बणिजी वियो। मोहतरमा नूरुल हुदा शाह साहिबा असां गॾु आहे ऐं उनखां पोइ अॼोकी निशस्त में मां जंहिं शख़्सियत खे सॾींदुसि, अयाज़ जी ज़िंदगीअ में साणसि संदसि तमामु घणो तालुक़ु रहियो, दोस्ती वारो तालुक़ु रहियो, कुर्बत वारो तालुक़ु रहियो। सिंधी ॿोलीअ जो तमामु नामवर ऐं वॾो कहाणीकार ऐं साॻे ई वक़्तु सिंधी तहक़ीक़ी अदब जे हवाले सां हुन जेको कमु कयो आहे उहो बि जग जे साम्हूं आहे, जग उनजो मुतरिफ़ आहे। मोहतरम मदद अली सिंधी साहिबु असां सां गॾु आहिनि, मां कंहिं गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे मथे अचनि ऐं अवां ताड़ियूं वॼाए साईं मदद अली सिंधीअ जो इस्तक़बाल कयो। मदद अली सिंधी साहिबु जंहिं न सिर्फ़ु कहाणी लिखी पर सिंधी शाइरीअ में नई कविता जे हवाले सां, नसरी नज़्म जे हवाले सां मदद साहिबु उहो शाइर आहे जंहिं नसरी नज़्म जो पहिरियों किताबु असांजे सिंधी अदब खे ॾिनो, गॾोगॾु सिंधी सहाफ़त खे नवां ट्रेंड ॾिना ऐं पंहिंजी समूरी उमिरि कलम जी हुरमत खे क़ाइमु रखंदे हिन मोहबत जे सफ़र खे अॻिते वधायो आहे। ऐं अॼु बि मदद अली सिंधी साहिबु बिना कंहिं शक जे जवाननि खां जवान आहिनि ऐं संदन कलम ईअं ई जवान आहे ऐं अॼु बि पंहिंजी किरत सां ऐं तख़लीक़ी अमल में मसरूफ़ आहे। अॼोकी निशस्त जो टियों महिमान असांजे सिंध जी ॼातल सुञातल शख़्सियत ऐं सियासी सफ़र उन्हनि जी हिकु सुञाणप आहे, कलम उन्हनि जी ॿी सुञाणप आहे, सिंधी सहाफ़त जो निरालो आवाज़ ऐं इंतिहाई मरूफ़ कालम निगार
ऐं सिंध जी राजधानी कराचीअ जे हिन इदारे आर्ट्स काउंसिल में जेकॾहिं तव्हां हीअ सभु रंग ऐं रौनकूं ॾिसो था, ऐं हिन इदारे में जेकॾहिं तव्हां सिंधी तहज़ीब अदब ऐं शाइरीअ जा रंग ॾिसो था त उन में थोरो हिसो डॉक्टर अयूब शेख साहिब जो बि आहे। असां उन्हनि खे भलीकार चऊं था, अवां बि ताड़ियूं वॼाए भलीकार कयो। शेख अयाज़ सिंधी ॿोलीअ जो बिना कंहिं शक जे अज़ीम शाइर त आहे ई आहे, पर शेख अयाज़ जेको उर्दूअ में कलाम चयो आहे, ऐं शेख अयाज़ सिंधी ॿोलीअ जे अदीबनि ऐं उर्दू अदीबनि जे विच में जेको बाहिमी रब्त ऐं राब्ते जो किरदारु अदा कयो, ऐं संदसि शाइरीअ जा उर्दू किताब उर्दू ॿोलीअ में पढ़ंदड़नि वटि, नक़ादनि वटि, आलिमनि वटि जेतिरो मक़बूल थिया ऐं जेतिरी मञता माणियाऊं, उहो हिकिड़ो अलॻि बाब आहे। ऐं शेख अयाज़ जी शाइरीअ खे, संदसि कम खे न सिर्फ़ु सिंधी अदब जा पारखू तमामु घणी मुहबत सां ॾिसनि था, पर साॻे वक़्तु उर्दू अदब सां लाॻापियल शख़्सियतूं पिणु अयाज़ जी हैसियत ऐं अहमियत ऐं उन जी शाइराणी उॾाम खे मञीनि थियूं। मोहतरमा आयशा सिद्दीक़ा साहिबा असांजे मुल्क जी नामवर स्कॉलर आहे, रिसर्चर आहे, अयाज़ शनासी ऐं अयाज़ जे फ़िक्र ऐं फ़न सां मुहबत संदसि हिकिड़ो ॿियो अलॻि तारुफ़ आहे। अॼु बि असां सां गॾु आहे ऐं ऑनलाइन असां उन्हनि खे ॿुधी सघंदासीं। अयाज़ जे हवाले सां डॉक्टर आयशा सिद्दीक़ा साहिबा असां सां गॾु आहिनि, तव्हां स्क्रीन ते उन्हनि खे ॾिसी सघो था। मांखे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे अयाज़ जे हवाले सां। डॉक्टर साहबा, अयाज़ शेख अयाज़ की शायराना अज़मत को आप किस अंदाज से, किस नज़र से देखती हैं, और शेख अयाज़ के फ़िक्र ने, शेख अयाज़ की शायरी ने सिंध के जो करीबी माजी की तारीख़ है उसमें उसका क्या किरदार रहा, आपकी हम आरा सुनना चाहेंगे अयाज़ के हवाले से। पहले तो जी बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे ये मौका दिया कि मैं शेख अयाज़ पे बात कर सकूं। शेख अयाज़, मैं भी उन जाहिल लोगों में हूँ जिन्होंने अपनी ज़िंदगी का एक बड़ा हिस्सा गुजार दिया ना शनासा हुए। मेरी शनासाई नहीं थी शेख साहब से, उनके काम से नाम सुनते थे, जाहिर है। फिर मैंने चंद साल हुए बल्कि पढ़ना शुरू किया, और मदद अली सिंधी साहब की और अदी नूरुल हुदा जो हैं, उनकी बहुत मेहरबानी है, जिन्होंने मेरा हाथ पकड़ के मुझे जिसे कहते हैं वो जो रास्ता मैंने उनसे पूछा उन्होंने मुझे उस तक ले गए, तो इनकी बहुत मेहरबानी है। लेकिन मैंने सारे जो प्रोज है, आपकी शायरी भी पढ़ी, लेकिन जो प्रोज है जो कि उनकी सियासत को जो जिसकी वो अक्कासी करती है, वो मैंने पढ़ी जी, और मुझे कहते हैं ना कि आंखें खुल जाती हैं। मैंने कहा कि मुझे यूं लगा जैसे आंखों में रोशनी आ गई हो, और ये रोशनी मैं चाहती हूँ कि इस मुल्क के ये सिर्फ सिंध तक महदूद ना रहे, बल्कि पाकिस्तान के दीगर खित्तों में भी जो इलाके हैं उनमें भी शेख अयाज़ से शनासाई जो है, जो यंगर जनरेशन है, उसको करवानी बहुत ज़रूरी है। उसकी वजह यह है जी कि देखें, शेख साहब जो हैं वो लेफ्ट की कम्युनिस्ट मूवमेंट जो है उसका हिस्सा थे, इंटरनेशनलिस्ट थे ये लोग। शेख साहब भी थे, फैज़ अहमद फैज़ भी थे, ये लोग इंटरनेशनलिस्ट थे जो इनकी एक बैकग्राउंड थी। लेकिन शेख अयाज़ का फिर एक अपना रंग था, और वो रंग ये था कि उसमें जो मिट्टी की पहचान थी ना, वो बहुत गहरी थी, नंबर एक। और नंबर दो, शेख साहब जो हैं वो बात करते थे कि इश्तराकियत में भी, इश्तराकियत का जो जिक्र है, जो कम्युनिज्म का जिक्र है, उसमें भी हमारे बहुत सारे जो लीडर थे वो लेफ्ट के, वो रियासत के साथ जो है वो जुड़े, जिसका मतलब है कि रियासत का जो जुल्म है उसको उन्होंने जो है उसके खिलाफ खड़े नहीं हुए। शेख अयाज़ कहते थे कि भाई मैं तो हर जुल्म के खिलाफ हूँ। वो नेशनलिस्ट भी थे, वो इश्तराकी भी थे, और वो हर जुल्म के खिलाफ थे। मतलब कि उन्होंने आइडियोलॉजी का, किसी भी आइडियोलॉजी का, चाहे वो सिंधी नेशनलिज्म हो, जो उनकी पहली पहचान थी सिंधी नेशनलिज्म, और दूसरा जो था उनका था कम्युनिज्म के हवाले से, लेकिन दोनों आइडियोलॉजीज को उन्होंने अपने ऊपर
اپنی اس سوچ پہ، اپنی آواز پہ حاوی ہونے نہیں دیا. انہوں نے آواز بلند کی اور وہ ہر قسم کے ظلم کے خلاف تھے. میرے خیال میں کہ اتنے جو ان کا ایک کلیئرٹی آف تھاٹ تھی نا، وہ ہمیں بڑی کم ملتی ہے. اور میرے خیال میں جب تک آپ اپنی مٹی سے جڑے نہ ہوں، اور دیکھیں مٹی کے جڑے ہونے میں یہ سمجھنا بھی بہت ضروری ہے کہ وہ ایک جسے کہتے ہیں نا کہ ایک ان کی آنکھوں میں وہ بینائی تھی. وہ یہ نہیں کہتے تھے کہ بھئی نیشنلزم، وہ والی نیشنلزم جس میں آپ سب کسی کو رد کر دیں، جس میں آپ ہر پہچان کو رد کر دیں. آپ اسے محبت کریں لیکن کسی اور سے نفرت بھی نہ کریں. یہ ایک بہت بڑی سچائی تھی شیخ ایاز کے پیغام میں، جو کہ میرے خیال میں بہت ضروری ہے جس کو سمجھنا، کہ ان کی اپنی دھرتی سے محبت کسی اور کی سے نفرت پہ منحصر وہ نہیں تھی. ساتھ ساتھ وہ بہت ان کو یہ کلیئرٹی تھی کہ بھائی مطلب کہ ان کے جو نثر ہے وہ ایک بڑا، اس میں آپ کو ایک مکالمہ بھی نظر آتا ہے. بلکہ میں عنقریب اس میں لکھنے والی ہوں کہ فیض اور ایاز کا مکالمہ. ایاز جو ہیں وہ سبط حسن سے، فیض سے، ان کا ایک یہی مکالمہ رہتا تھا کہ آپ مٹی کی شناخت کو چھوڑ نہیں سکتے، کیونکہ مٹی کی شناخت میں پنہاں ہے اپنے لوگوں کی پہچان اور لوگوں کی محبت. مطلب یہ کہ آپ جب تک اس کا دکھ سکھ، اس کا غم خوشی نہیں سمجھتے، اس کی زبان نہیں سمجھتے اور اس کو ریکگنائز نہیں کرتے، آپ کیسے اپنے لوگوں قریب ہو سکتے ہیں؟ سو جو ایک آرٹیفیشل سی، ایک نقلی قسم کی، میں تو سمجھتی ہوں کہ ایک آئیڈیالوجی، ایک کمیونسٹ لیفٹسٹ آئیڈیالوجی ہے جس میں ریاست جو ہے وہ بڑی سینٹرل بن جاتی ہے اور ریاست کے ساتھ بہت کمپرومائز بہت سینٹرل ہو جاتا ہے. اچھا، اب میں یہ بھی بات کہتی چلوں کہ یہ نہیں ہے کہ شیخ صاحب نے ریاست کے ساتھ کمپرومائز نہیں کیا، لیکن وہ ان کا جو فیز ہے وہ بہت لیٹر فیز آتا ہے. جو ان کا مین، ان کا بلک ہے ان کے نثر کا، اس میں وہ آپ کو ان کی جو ایک پختہ ان کا آئیڈیا ہے وہ آپ کو نظر آتا ہے. اور اس میں جو لوگوں کے لیے لڑائی کرنا، مطلب کہ وہ کئی دفعہ، ایک دفعہ نہیں، وہ کئی دفعہ جیل گئے. وہ خیرپور جو سکھر جیل میں بھی رہے ہیں، وہ ساہیوال جیل میں بھی رہے ہیں. اور اس میں انہوں نے ساہیوال جیل کی ڈائری ہے وہ پڑھنے کے لائق ہے، جس میں جو ان کی جو نیشنلزم ہے، جو ان کی سندھی نیشنلزم ہے، جس میں وہاں کے لوگوں سے، پنجاب کے لوگوں سے اور لوگوں سے جو ایک دوستی ہے وہ آپ کو ایک بہت نظر آتی ہے. یہ ایک ٹریڈیشن ہے، وہ آفر کرتے ہیں وہ اس ٹریڈیشن کو جو کہ میرے خیال میں سندھ کی ایک بڑی پہچان ہے. یعنی کہ میرا مطلب یہ ہے کہ سندھ میں بھٹائی ہیں اور جو بڑے شاعر ہیں، اتنے بڑے جو نام ہیں، اس سچائی کو لے کے شیخ ایاز اپنی شاعری میں اور اپنی پروز میں بھی ہے جو وہ آگے چلے ہیں. اور میرے خیال میں آج کے دن میں کہ جب آپ سندھ کی سیاست کی بات کرتے ہیں تو سندھ کی سیاست میں جو مسائل آپ کو نظر آتے ہیں، جس میں فیوڈلزم ایک بہت بڑا مسئلہ ہے. میرے خیال میں جو نوجوان نسل ہے اس کو جو لٹریچر ہے شیخ ایاز کا پڑھوانا جو ہے وہ بہت ضروری ہے، تاکہ نیشنلزم کی، مٹی کی سچائی کی جو کمپلیکسٹی ہے وہ اچھی طرح سامنے آئے، کہ ان کو پتہ چلے کہ وہ کتنی ایک گہری سوچ جو ہے وہ اس بارے میں رکھتے تھے. تو یہی چند چیزیں ہیں جی جو کہ میں اس وقت کہنا چاہوں گی. بہت شکریہ. ڈاکٹر عائشہ، ایک سوال میرے ذہن میں ہے، شیخ ایاز صاحب جی کی آج کے زمانے میں ریلیونس کیا ہے؟ میرے خیال میں جی ان کو جسے کہتے ہیں نا ڈسکور کرنا بہت ضروری ہے، کیونکہ ریلیونس یہ ہے کہ جب
ایک تو جو دیکھیں نا سندھ جو ہے وہ آج کا سندھ جو ہے اس سندھ سے بہت مختلف ہے جس میں وہ پروان چڑھے ان کے 1920s سے لے کے وہ جو پوسٹ ان کو جو انڈیپینڈنس اور اس میں جو ان کی موومنٹ تھی اور اس میں جو معاشرہ تھا وہ بہت ایک مختلف تھا. ہمارے ہاں انٹرنل مائگریشن جو ہے پورے ملک میں ہوئی ہے, سندھ میں بہت ہوئی ہے, اور دوسری بات یہ ہے کہ ہمارے ہاں جو آئیڈیالوجیکلی بہت ساری چیزیں ہیں وہ بھی تہذیب ہماری ساری جگہ سندھ میں خاص کر وہ تہذیب جو ہے وہ بہت بدلی ہے. اس میں آپ کیسے نیگوشیٹ کر سکتے ہیں جب تک آپ سمجھ نہیں پائیں گے کہ آپ کی وہ جو ٹریڈیشن ہے, آپ کی وہ جو پولیٹیکل کلچر ہے اور وہ پولیٹیکل ڈیبیٹ ہے, وہ بڑی میچور پولیٹیکل ڈیبیٹ تھی جو کہ شیخ ایاز نے کی ہے. وہ گمے نہیں ہیں اس میں کہ بھائی یہ میری پہچان ہے اور اس لیے میں فلانے کو پیچھے دھکیلوں. اس سے میرے خیال میں جو ایک ملٹیپل آئیڈینٹی اور ایک جو موومنٹ ہے جس کا آج سندھ شکار ہے کہ نئے لوگ ہیں, آ رہے ہیں, سمجھ نہیں آ رہی کہ کس طرف لے کے جائیں. پھر جو خود ڈیموکریسی کا ایشو ہے, مطلب کہ جو صرف اور آپ یہ دیکھیں کہ شیخ ایاز صاحب کی جو آئیڈیالوجی ہے اس میں انہوں ایک پروگریس ہے. انہوں نے, میں سمجھتی ہوں کہ جب لوگوں سے بات کرتے ہیں تو لوگ کہتے ہیں کہ جی دیکھیں شیخ ایاز بھی پہلے بہت سیکولر تھے پھر مذہب کی طرف آ گئے. میں سمجھتی ہوں کہ یہ کوئی تضاد نہیں ہے بلکہ ایک اڈیپٹ کرنے کی کوشش ہے کہ جو عوام, جو قوم, جو لوگ جس سے آپ محبت کرتے ہیں, جس طرف ایک سوسائٹی جا رہی ہے, آپ اس کی شاید اور ایک پرسنل کمزوری بھی ہو سکتی ہے, میں وہ بات نہیں کرتی, لیکن میرے خیال میں وہ بھی اپنی جگہ شاید ہو. لیکن یہ ہے کہ جو مٹی کی شناخت ہے کہ ایک صوفیزم ایک حصہ ہے سندھ کا, اور صوفیزم جو ہے وہ مذہب سے جڑا ہوا ہے, مذہب سے الگ تو نہیں ہے. تو میرے خیال میں اس میں انہوں نے اس کو سمجھنے کی کوشش کی, ان کی اس میں تبدیلی آئی. لیکن میں سمجھتی ہوں کہ جو یہ چینجز آ رہی ہیں کیونکہ بہت ساری جو ڈیولپمنٹ ہے سندھ میں اس سے انگیج کرنے کے لیے ان کو شیخ صاحب کو پڑھنا جو ہے دوبارہ سے بہت ضروری ہے. مطلب کہ آپ ریاست کو کتنا آپ سیریسلی لیں, آپ حکومت کو کتنا سیریسلی لیں, اور جو ہے اس آئیڈیا کے لیے کھڑے ہونا, بات کرنا, وہ کتنا مطلب کہ انٹلیکچولی جو ہے وہ کتنا امپورٹنٹ ہے سبق وہ ہمیں جو ہمیں وہ دیتے ہیں. ادی نور الہدا شاہ صاحبہ آپ سے ایک سوال پوچھنا چاہتی ہیں. جی. اردو نثر پر تمہاری نظر ہے, یہ مجھے معلوم ہے, اردو فکشن پر, اور تم نے ابھی شیخ ایاز کی نثر بھی پڑھی ہے. میں پلس شاعری بھی اگر اسے شامل کر لیں تو شیخ ایاز کے دور کی جو اردو شاعری ہے, بالخصوص ہم فیض کو بہت زیادہ ظاہر ہے ان کا ایک بہت ہی اعلیٰ مقام ہے. تو کس طرح دیکھتی ہو ان سب کے بیچ میں شیخ ایاز کو, یا ان سب کے پس منظر میں شیخ ایاز کو؟ اچھا کیا آپ نے اس طرف, ایک تو بہت سلام ہو آپ کو, اچھا کیا آپ نے سوال کیا. فیض جو ہے وہ ایک نیشنل پوئٹ ہیں, اور اس قسم کے نیشنل پوئٹ ہیں جن کو جو نہ صرف ترقی پسند بلکہ طاقتور جو ہیں ان کے بھی محبوب شاعر ہیں. بلکہ شیخ ایاز نے تو اپنے نثر میں ایک جگہ ذکر کیا ہے کہ جو عسکری جو طاقتیں ہیں اور بیوروکریٹک پاکستان ہے اس کے بہت قریب ہیں فیض اور فیض کی شاعری. وہ تمام لوگ جو کہ ظلم کا حصہ رہتے ہیں, کہ
آپ کو لاہور میں وہ لوگ جھوم جھوم کے ہم دیکھیں گے پڑھتے ملتے ہیں جو کہ خود جن کی ضرورت ہے کہ ان کو دیکھا جائے. سو میرے خیال میں جو ایک ڈفرینس ہے نا جی, اور باقاعدہ بہت ظاہر ہے فیض کی شاعری جو ہے اس کو بڑا ایک پش ملا ہے ریاست کی طرف سے, ہر زمانے میں ریاست کی طرف سے ایک ان کو پش ملا ہے. اس کے مقابلے میں اگر آپ ان کی نثر اور ان کی شاعری دیکھیں تو آپ یہ دیکھیں, اب یہ دیکھیں نا کہ فیض نے مثلاً بہت کم پنجابی میں شاعری کی. جو پنجاب کے اپنے ترقی پسند ہیں انہوں نے لوگوں کی زبان میں ان سے ہم کلام ہوئے ہی نہیں. اردو لٹریچر اردو والوں سے بہتر آتی تھی. وہ اردو لٹریچر پہ ان کو بالکل عبور حاصل تھا, ہندوستان کی, پاکستان کی سب پہ وہ پڑھتے تھے, جانتے تھے, زیادہ ان کو بہت ملکہ تھا. اس کے باوجود انہوں نے اپنے میسج کے لیے ایک تو اپنی زبان کو اڈاپٹ کیا. میرے خیال میں یہ ایک ان کی ایک بڑی طاقت ہے جس سے میں سمجھتی ہوں کہ ایک تو ایک اسٹرینتھ ملی ہے سندھی لٹریچر کو بھی, سندھی زبان کو بھی, اور ظاہر ہے اس نے ان کی اس میں وہ جسے کہیں وہ فیڈ بھی کیا ہے. سو ان کے جو سلیکشن آف ٹاپک ہے نا وہ بھی پھر بہت اس طرح سے ایک یونیک ہے. اگین اس زمانے کی شاعری, آپ نے فیض سے کی بات کرتے ہیں تو فیض نے 1971 کی جو جنگ ہے اس پہ فیض احمد فیض کا جو پرسپیکٹو تھا وہ بالکل ریاستی تھا, جبکہ چاہے حبیب جالب ہوں چاہے شیخ ایاز ہوں وہ نہ صرف کہ جیل میں تھے بلکہ انہوں نے بنگالی لوگوں کی سپورٹ کی. جب جہاں جہاں ظلم ہوتا ہے, جہاں جہاں اور جس قسم کا ظلم ہوتا ہے, چاہے وہ کسی جاگیردار کا ہو یا چاہے ایک جاگیردارانہ ریاست کا ہو, ایاز نے کھڑے ہو کے اس پہ بات کی ہے, اور ان کا جو ادب ہے وہ اس کی ایکو ہے, جو کہ وہ والی ایکو جو ہے وہ ایک طرح سے ہے تو صحیح فیض میں لیکن اس بھرپور انداز میں نہیں ہے. کہ فیض کی جو نظم ہے ہم تو ٹھہرے اجنبی بہت مشہور ہے کہ وہ کانڈمنیشن نہیں ہے جو ریاست کر رہی ہے بنگالیوں کے ساتھ, اور یہ ذکر جو ہے وہ جو ایک طرح سے عوام دوستی ہے اور عوام کی سپورٹ ہے وہ آپ کو شیخ صاحب کے ہاں زیادہ ملتی ہے. بہت شکریہ عائشہ صدیقہ صاحبہ آپ کا. ایاز کے حوالے سے, فکر ایاز کے حوالے سے یقیناً آپ نے جو بھی باتیں کی وہ انتہائی قیمتی اور اہم رہیں. بہت شکریہ کہ آپ شامل رہیں شیخ ایاز کی اس محفل میں ہمارے ساتھ. بلکہ میں جی صرف جاتے ہوئے صرف یہ عرض کرنا چاہتی ہوں کہ میں تو بالکل اس میں انٹرسٹڈ ہوں کہ شیخ صاحب کا کلام جو ہے اور ان کا پروز اس کو جو ہے وہ میں ٹرانسلیٹ کروں انگریزی میں اور اس کو دنیا تک پہنچایا جائے. بہت شکریہ جی. بہت شکریہ. اور یقیناً ایاز شناسی کے حوالے سے آپ کا یہ کام, ایاز کی فکر اور ایاز کا جو پیغام ہے, ایاز کی جو شاعری ہے. عمر صاحب, عائشہ بی بی ہمارے ٹرانسلیٹر بیورو کے ڈائریکٹر ہیں, جناب مدد علی سندھی صاحب, وہ آپ سے ہم کلام ہونا چاہتے ہیں. آپ کا بہت شکریہ جو آپ نے شیخ ایاز پہ بہت اچھا آپ نے بولا. اور میں فقط ایک بات کہوں گا کہ اگر آپ شیخ ایاز کو ٹرانسلیشن کرتے ہیں اور ہمیں دیں گے تو ہم کراچی میں محکمہ ثقافت کی طرف سے عالی شان طریقے سے شائع کریں گے. شیخ ایاز جی شاعری جيڪڏهن عائشہ صدیقہ صاحبہ انگریزی میں ترجمو करे थी त मदद अली सिंधी साहब जो चवणु आहे त सिंध जे सक़ाफ़त वारे खाते जे तरफ़ां मोहम्मद इब्राहिम जोयो ट्रांसलेशन ब्यूरो जे तरफ़ां इहो किताबु यकीनन छपाई हेठि ईंदो. ऐं असां हिकु दफ़ो ॿीहर अयाज़ खे यादि कंदासीं. आपा नूरुल हुदा शाह साहिबा, आपा
शेख अयाज़ जीअं त अवी ॼाणूं था, सभई ॼाणूं था, असीं सभई ॼाणूं था त शेख अयाज़ हिकु ई वक़्तु सिंधी शाइरीअ में मुहबत जो ऐं मज़ाहमत जो तमामु वॾो शाइर आहे। हिकु तरफ़ हुनजो कलाम जो घणो हिसो मुहबत सां ऐं ज़िंदगीअ जे हसीन रंगनि सां लबरेज़ आहे, त ॿिए तरफ़ अयाज़ जी शाइरी इनकलाब जी शाइरी थी साम्हूं अचे थी, बग़ावत जी शाइरी थी साम्हूं अचे थी, मज़ाहमत ऐं इनकार जी शाइरी थी साम्हूं अचे थी। अव्हां शेख अयाज़ जी शाइरीअ जे सिके जे इन्हनि ॿिन्ही पासनि खे कीअं था ॾिसो ऐं कहिड़ो पासो तव्हांखे वधीक मोहींदड़ थो लॻे? ॾिसो, शेख अयाज़ जी शाइरीअ जा इहे ॿई पासा, ख़ासि तरह सां मज़ाहिमती शाइरी, त असां ॿिनि लफ़्ज़नि में ॻाल्हि उन ते एतिरो कुझु ॻाल्हायो वियो आहे, ॿिनि लफ़्ज़नि में बि जे ॻाल्हि खे मुख़्तसर कंदा हलूं त सिंधी क़ौम वॾो सरमायो जेको आहे, जेको शऊर सिंधी क़ौम वटि पंहिंजे लाइ एज़ सिंध जी धरतीअ लाइ, पंहिंजी क़ौम लाइ, उन में घणो कंट्रीब्यूशन शेख अयाज़ जो आहे, शेख अयाज़ जी शाइरीअ जो आहे, जंहिं पंहिंजो हिकिड़ो ॾाढो गहरो असरु छॾियो आहे। जॾहिं असां पंहिंजे सिंध जे हवाले सां, पंहिंजी धरतीअ जे हवाले सां ऐं पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जे हवाले सां जॾहिं ॻाल्हायूं था, त शेख अयाज़ जीअं उन जे लाइ ज़ाहिर शाह साईं उन जे लाइ जेके तशबीहूं इस्तेमालु कयूं आहिनि उहे अलॻि आहिनि, उहे कमाल जूं आहिनि। शाह साईं बि ज़मीन मां उन जा धरतीअ जे नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि मां उहे तशबीहूं खयूं आहिनि। उहे ईअं आसमान मां लाहिण जे बदिरां धरतीअ जो हिकिड़ो हिसो रखियो आहे हुन में। शेख अयाज़ बि जेको क़ौम परस्ती ऐं मज़ाहिमती शाइरी, ऐं जीअं आयशा सिद्दीक़ा चयो त असां जंहिं दौर मां जंहिं सियासी दौर मां लंघिया आहियूं, ख़ासि करे 1947 खां पोइ असांखे जेके बि चैलेंजिस रहिया आहिनि, उन में शेख अयाज़ जी मज़ाहिमती शाइरी सिंधी क़ौम जे बका ऐं बचाव में वॾो पंहिंजो रोल प्ले कयो आहे। शाइरी सही, जेका मुहबती शाइरी तव्हां करियो था, जेका शेख अयाज़ जी शाइरीअ जी जमालियात आहे, उहा त ज़ाहिर आहे उहा बि ईअं तमामु हसीन आहे। मूंखे हिकिड़ी शेख अयाज़ जी शाइरीअ जे हिकिड़े ॿिए हिसे सां बि ॾाढी दिलचस्पी रही आहे। मदद ई मूं हींअर थोरी देरि पहिरीं हिन ते ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाया बि। शेख अयाज़ जो जेको आख़िरी आयो आहे, जेके दुआऊं आयूं आहिनि, ऐं उनखे ॾाढो निंदियो वियो आहे या इनकार कयो वियो आहे, या उनखे ओन नथो कयो वञे, या जीअं बि उनखे चऊं। अहिड़ो बि वक़्तु आयो जो उन्हनि दुआउनि जे करे शेख अयाज़ जे बाक़ी कम खे बि ॾिसोन करण ते कुझु माण्हू लही आया। मूं जॾहिं इहे दुआऊं पढ़ियूं, ऐं मूं शेख अयाज़ खां पोइ पढ़ियूं, त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु आयो त शेख अयाज़ असां वटि सिंधीअ में, ऐं रुगो सिंधीअ में न चवणु खपे, पर असांजी नंढीअ खंड में बर सग़ीर में शेख अयाज़ उन्हनि चंद शाइरनि मां आहे जिन जो मुतालियो तमामु वसी आहे, जिन यूरोप खां वठी ऐं उन खां पोइ फ़ारसी ऐं ख़ासि करे हिंदी ऐं इन सॼी इन शाइरीअ ते उन नज़र रही आहे। पुठियां हुनजे जंहिं बैकग्राउंड मां अचे थो, पुठियां हुनजे शाह साईं बीठल आहे। सही, माया शाह साईं खे हुन पंहिंजी शाइरीअ में मुखातिब बि कयो आहे, कई जायुनि ते मुखातिब कयो आहे, ऐं तशबीह तौर बि कयो आहे, ऐं हूअं बि कयो आहे। पुठियां हुन शाह साईं बीठल आहे। त जॾहिं हुन दुआऊं लिखियूं आहिनि, ऐं उन नतीजे ते पहुतसि, हिकिड़ी शइ आहे तसव्वुफ़। तसव्वुफ़ जी हिकिड़ी डेप्थ आहे जेका शेख अयाज़ उनखे मिस कयो आहे ख़ुदि पंहिंजे अंदर में। आउं कोन थी चवां कंहिं नक़ाद जी हैसियत में या तबसरे जी हैसियत में त शेख अयाज़ उनखे मिस कयो आहे। शेख अयाज़ पर्सनली उनखे मिस कयो आहे। इन तसव्वुफ़ जे अंदरि हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि रखियलु आहे, जंहिंखे दरअसल शेख अयाज़ मिस कयो आहे ऐं दुआऊं लिखियूं आहिनि। उहा आहे माशूक़ जो तसव्वुर। सो माशूक़ जेॾो आला हूंदो, जंहिं बि दर्जे ते हूंदो, आम औरत हूंदी, आम माण्हू हूंदो दुनिया जो, उन खां वठी
आफ़ाक़ियत में तव्हां हलिया वञो ऐं शाह साईं जा जो माशूक़ जो जेको तसवुरु आहे उनखे टच करियो। शेख अयाज़ उनखे मिस कयो आहे। जॾहिं उन शाइरी ॾाढी मुकमल शाइरी आहे, इहा हर शाइर खे नसीब कोन थिए। फैज़ जी सवेर ॻाल्हि थी ऐं कोट कंदी हलां, मूंखे ज़हरा निगाह उर्दू जी तमामु नाले वारी शाइरा आहे, मूंखे उन इहा ॻाल्हि ॿुधाई त फैज़ जे तमामु घणो वेझी रही आहे, तमामु घणो वेझी रही आहे। उन मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त फैज़ खां कंहिं पुछियो त तूं पंजाबी में शाइरी छो नथो करी, छो कान्हे कई ओतिरी तो? हुन जवाबु ॿुधिजो। हुन चयो त उर्दू में जेका आउं शाइरी थो करियां उहो पंहिंजे तौरु आउं ग़ालिब जे छॾियल रस्ते ते हलण जी कोशिशि थो करियां, पर जॾहिं पंजाबी में शाइरी कंदुसि त मूंखे ख्वाजा ग़ुलाम फ़रीद, मूंखे बुल्ला शाह, मूंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, मूंखे इहो थियणो पवंदो जेको मुंहिंजो दर्जो न आहे। इहा ॻाल्हि ज़रा निगाह खां ॿुधी। शेख साहब जे जेके दुआऊं आहिनि, दरअसल उहा माशूक़ जी ऐं उन सां राब्ते जी ऐं उन सां तालुक़ जी उन अंदाज़ जी जेका तसवुफ़ में मौजूदु आहे, जेका शाह साईं में ख़ासि करे जेका शेख अयाज़ जे साम्हूं आई आहे, जेका शाह साईं जो अंदाज़ आहे, उनखे मिस कयो आहे। ऐं कोन थी चवां त उन जी कमी आहे उन वटि। उन वटि तसवुर जी जेका शेख अयाज़ वटि उॾाम आहे, जेका धरतीअ जे हवाले सां आहे, जेका मुहबत जे हवाले सां आहे, महबूबियत जे हवाले, महबूबियत बि आहे, जेका तव्हां मुहबत जी ॻाल्हि की, महबूबियत जी बि आहे। आशिक़ जे लाइ माशूक़ जेको आहे उन जी सॼी अंदाज़ खे बदिलाए विझे थो। हुनखे आशिक़ खे माशूक़ रिक्रिएट करे थो ऐं बार बार रिक्रिएट करे थो। हीउ जेको सूफ़ी शाइर उन मां लंघे थो इश्क जे कैफ़ियत मां, ऐं जंहिं ते असीं हैरान था थियूं त ऐं तसवुफ़ जो ख़ासि करे ज़िक्र था करियूं, ॻाल्हि रुॻो मज़हबी रंग जी न आहे, ॻाल्हि आशिक़ जे रुतबे जी आहे, माशूक़ जे रुतबे जी आहे। जेॾो मथे माशूक़ खणिबो ओॾी माशूक़ सां मुख़ातिब थियण जा लफ़्ज़, तशबीहूं, ओॾियूं आफ़ाक़ियत खणी ईंदियूं। पर शेख अयाज़ असांजे जंहिं माहौल में शाइरी कई, जेका असांजी ज़रूरत हुई, पली जो साहिबु चवंदो हो त असांखे जॾहिं 1 यूनिट जो ज़मानो आयो तॾहिं असीं शेख अयाज़ खे झले वेठासीं त उथी तूं शाइरी कर त हीअ क़ौम जाॻे। ऐं शेख अयाज़ उहा शाइरी, डॉक्टर अयूब शेख वधीक तव्हांखे ॿुधाईंदो इन बारे में। पोइ शेख अयाज़ उहा शाइरी कई, उहा असीं शाइरी मुशाइरनि में खणी आयासीं, शेख अयाज़ पढ़ियो, उन हिकिड़ो जोश ऐं हिकिड़ी सुजाॻी पैदा कई। ऐं ज़ाहिर शेख अयाज़ जहिड़ो रिच शाइर सिंधीअ में आउं नथी चवां, इन सब कॉन्टिनेंट में को आहे। भले फैज़ जो नालो वठो, कंहिंजो बि नालो वठो, एॾी भरपूर शाइरी कंहिं न कई आहे। पर शेख अयाज़ जो जेको असां जेको बुत ठाहियो, कंहिं बि तख़लीक़कार जो सभ खां हसीन लम्हो उहो थो थिए जॾहिं हू पंहिंजो बुत टोड़े थो। ऐं ओॾी महिल जॾहिं हुन पंहिंजो बुत टोड़ियो, असां रड़ियूं वठी कयूं, असां हुन ते मज़ाहिमत कई, असां हुनजो रस्तो रोकियो। अॼु आउं सम्झंदी आहियां शेख अयाज़ 100 सालनि जी उमिरि ताईं हयात हुजे हा ऐं पंहिंजे बुत खां रेज़िस्ट करे वञे हा, मज़ाहिमत करे वञे हा, पंहिंजे बुत खां, पंहिंजे आशिक़नि खां मज़ाहिमत करे वञे हा, पंहिंजे पढ़ंदड़ खां, पंहिंजे नक़ाद खां मज़ाहिमत करे वञे हा, त शेख अयाज़ अॼु उहो तसवुफ़ खणी अचे हा जंहिंमें को नओं रंग हुजे हा जेको असांखे अञा वधीक हैरान करे हा। हाँ, महिरबानी आपा नूरुल हुदा शाह साहिबा। मदद साहब, जीअं आपा ज़िक्र कयो त शेख अयाज़ जा जेके मुख़्तलिफ़ फ़िक्री दौर रहिया, मुख़्तलिफ़ फ़ेज़िस रहिया, अयाज़ हिकिड़े फ़ेज़ मां निकिरी ॿिए फ़ेज़ में अचे थो, ॿिए फ़ेज़ मां निकिरी टे में अचे थो, ऐं आख़िर में
तसवुफ़ खां थींदे मज़हब ॾांहुं बि उनजो लाड़ो ऐं रग़बत रहे थी। इन समूरे सफ़र में अयाज़ जेके चाहींदड़ हुया, अयाज़ जा जेके अयाज़ जे ॾात खे, अयाज़ जे फ़िक्र जा जेके पूॼींदड़ हुया, उहे उन्हनि जा जेके सभु ख़्वाब टुटी था पवनि, उहे शेख अयाज़ जा तमामु वॾा नक़ाद बणिजी साम्हूं अचनि था। हिकु तरफ़ शेख अयाज़ जी इन फ़िक्री जेका सफ़र जी जेका हेठि मथां ई आहे उन ते तनक़ीदूं थियनि थियूं, ऐं ॿिए तरफ़ शेख अयाज़ ते ज़ाती हवाले सां तनक़ीदूं थियनि थियूं, उन ते तबरा थियनि था, उन ते टोकूं थियनि थियूं। पर शेख अयाज़ इन समूरे लुड़ बखेड़े खे, समूरनि आवाज़नि खे ख़ामोशी सां ॿुधे थो ऐं का बि वरंदी नथो ॾिए, का बि वराणी नथो ॾिए। त अयाज़ जो इहो रवैयो ज़िंदगीअ में, तव्हां अयाज़ सां घणो वेझो रहिया आहियो मुख़्तलिफ़ दौरनि में, त अयाज़ पाण ते थींदड़ तनक़ीद ते जे मोट में ख़ामोश छो रहियो, उनजे पोयां छा सबबु हुया ऐं हू केतिरे क़दुरु ख़ामोश रहियो, ऐं हुनजो रद्द अमल जेकॾहिं हुयो बि त उहो कहिड़ो हुयो? साईं, हाणे अव्हांजो जेको सुवालु आहे इहो इंतिहाई तवील आहिनि या केतिरा जवाब आहिनि। हाणे मुख़्तसिर ॻाल्हाइबो इहो त असांखे शेख अयाज़ ते ॻाल्हाइणो आहे ऐं उनजी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि। हू शाइर कोन हो, शाइर त हो, पर हिकिड़ो सियासी मुफ़क़िर बि हो। हुनजी सियासी सोच, उनजो फ़िक्र ऐं हुनजी मज़ाहमती शाइरी जे पोयां हिकिड़ो पस मंज़र आहे। कंहिं बि माण्हू ते लिखण लाइ जॾहिं आयो त उहो लिखंदा आहियो त उन दौर जो समाजी सियासी सूरत हाल। हाणे अयाज़ जंहिं दौर में अखि खोली उहो नंढे खंड जो इंतिहाई इनक़लाबी दौर हो। हिकिड़े तरफ़ कांग्रेस, मुस्लिम लीग, कम्यूनिस्ट पार्टी, जमीयत उलमा पाकिस्तान, सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, जिन्ना। अयाज़ जी इहे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं अयाज़ जॾहिं कराचीअ में आयो आहे त कराचीअ में 44 में हुनजो वास्तो पियो आहे हशू केवल रमाणी सां, जेको नंढे खंड जो तमामु वॾो सियासी मुफ़क़िर हो, जंहिं सिंध में सियासी शागिर्द तहरीक शुरू कई, सियासत क़ौमी सियासत शुरू जो बुनियादु विझंदड़ो, जंहिं चयो त असांखे मुस्लिम लीग ऐं कांग्रेस खां अलॻि थी सिंधी क़ौमियत जो नज़र ते अपनाइणु घुरिजे। इहा हू 46 में ॻाल्हि पियो करे। अयाज़ ते वॾे में वॾो जेको असरु हो, अयाज़ खे ॿाहिरियों लिटरेचर पढ़णु, अयाज़ खे सियासी उन दौर जे तहरीकुनि मां वाक़ुफ़ु करणु, इहो हशू केवल रमाणी हो। इहो ई सबबु हो जो अयाज़ उन ज़माने में इनक़लाबी गीत लिखियो, इनक़लाब इनक़लाब ॻाए, इनक़लाब ॻाए, जीअं ज़मीन आसमान जी खुली पवे ज़बान। त उन वक़्तु अयाज़ इहो, तंहिंखां पोइ जॾहिं 46 में इलेक्शन थी आहे त हू रेडिकल पार्टी जो अब्दुल गफ़ूर सरहंदी बीठो आहे थरपारकर मां MNA जे लाइ, केरु ख़ान बहादुर ग़ुलाम मोहम्मद ख़ान वसाण, सॼे थरपारकर, सॼो सांगड़, अधु नवाब शाह मां बीहंदड़ हिकिड़ो कामरेड बीठो आहे। हीअ हुनजे वर्क में इब्राहिम जो हुयो ऐं शेख अयाज़ वारा वञनि था ऐं वर्क कनि था। त अयाज़ जे अंदरि में हिकिड़ो इनक़लाबी मौजूदु हो। उहो उन इनक़लाबीअ हुनखे कॾहिं सुम्हणु कोन ॾिनो। हुन न फ़क़ति सिंध जे मिसाल तौरु राजा ॾाहिर जे धीअनि ते पहिरीं नज़म लिखण वारो शेख अयाज़। अचो वरी जेकर पाण ॾिसूं त 1858 जी 57 जी जंग आज़ादी में तानिया टोपे, कंहिंखे यादि बि कोन्हे केरु हो, जॾहिं हुनखे फांसी था ॾियनि त उनजे यादि में नज़म थो लिखे। लक्ष्मी बाई झांसी की रानी, 1964 जनवरी में जॾहिं शेख अयाज़ हिंदुस्तान वियो हो त दहलीअ खां जॾहिं वियो ते मिथिरा जे पासे में, त जॾहिं कालपी नदीअ जे दर ते बीहे थो त हुनखे यादि थो अचे त झांसी की रानी पंहिंजे घोड़ीअ ते आई हुई, पोयां अंग्रेज़ हुनजे पिया हुआ फ़ौज, ऐं हू अकेले सॼा दरिया पार करे वई। उते चवे थो त ख़ुदाया मुंहिंजे शाइरीअ खे बि अहिड़ी सघ ॾे जो आउं पंहिंजे क़ौम जे लाइ अहिड़ी शाइरी करे सघां। त शेख अयाज़ जे अंदर में भगत सिंह जी फांसी, दोदो चनेसर जो मौत, रनीकोट जा धाड़ेल, को सूरज ॿारे ईंदासीं ऐं ॾींहुं उभारे वेंदासीं, का बाहि लॻाए ॿेलनि खे हिन धरतीअ जे धाड़ेलनि खे। अयाज़ जे अंदर में हिकिड़ो इनक़लाबी मौजूदु हो ऐं उन इनक़लाबीअ सिंध अचो वरी पाण मोटी अचूं
त पाकिस्तान ठहण खां पोइ हिकिड़ी ऊंदहि थी वई हुई, सिंधी हिंदू तरक़ी पसंदि हलिया विया हुआ। उन वक़्तु साईं GM सैयद जी सरबराही में साईं GM सैयद जेको पहिरियों किताबु लिखियो पैगाम लतीफ़ सिंधी ॿोली, हुन महसूसु कयो त पंहिंजी क़ौम खे जाॻाइण लाइ हाणे अदब जे ज़रिए को बि वास्तो ई कोन्हे। इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई। ऐं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कंदो वॾी ॻाल्हि कंदो हलां त नंढे खंड में सिंध हिकिड़ो ई सूबो आहे जॾहिं वणियूं ठहियो ऐं सिंध जो नालो वठणु ॾोहो। अदी नूरदा शाह जो ॿुधायो पिए त टपाल खाते जे लिफ़ाफ़े ते बि हैदराबाद सिंध लिखण ते बंदिश हुई, हैदराबाद पाक। उन दौर में सिंध जे अदीबनि बज़्म सूफ़िया सिंध साईं GM सैयद जे सरबराही में शेख हयाज़ रसूल बख्श पली जो हुननि गॾु थी सियासी जिदोजहद कई। सियासी जिदोजहद अदीब कोन कंदा आहिनि साईं, सियासी जिदोजहद सियासी पार्टियूं कंदियूं आहिनि। हिन वक़्तु सिंध जूं प्रेशर सियासी पार्टियूं आहिनि, उहे कमु कनि पियूं, ख़ुदा उन्हनि खे हिमत ॾियनि, सिंध लाइ बि ॻाल्हाइनि ऐं सिंध जे मुश्किलात में जेकॾहिं आहे त उन लाइ आवाज़ उथारीनि। पर उन वक़्तु आवाज़ उथारींदड़ कहिड़ो आहे? सिंधी अदीब दानिश्वर। तव्हां ॾिसो त 65 जंग में हुनजे अयाज़ जे सियासी दौर ते बि ॻाल्हाया, वॾे वाक़े लिखियईं त ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम, हुनजा मुंहिंजा कोल बि साॻिया बोल बि साॻिया, हू कविता जो काक धणी पर मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया, हुन ते बंदूक कीअं खणां मां, हुनखे गोली कीअं हणां मां, कीअं हणां मां। इहा शाइरी कंदड़ त शेख हयाज़ हो न। ऐं हुनखे 65 में 3 महीना C क्लास में साईं उन दौर जा जेल मूं बि सुठो आहे कुझु ॾींहं जेल। हाणे त जेल में मानी बि ॿाहिरां थी अचे, कुकड़ जो ॿोड़ मिले थो हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो। उन ज़माने में जेको मानी मिलंदी हुई त हिकु ॾींहुं मेंह जो गोश्त जंहिंमें ॿूटी अलॻि, पाणी अलॻि, मिर्च अलॻि ऐं ॿी दाल हुआ जेको तव्हां खाई न सघो। इहो हो C क्लास जेल। 65 जंग में 3 महीना शेख हयाज़ खे नज़्म लिखण जे ॾोह में क़ैद कयो हो। वरी अचो 68 में अयूब खान जॾहिं सॼे पाकिस्तान जा 9 सियासतदान जेल में विधा त साईं सिंध मां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद सां गॾु शेख हयाज़ बि साहिवाल जेल डायरी में हो, जंहिंजो मैडम आयशा ज़िक्र कयो। उते अयाज़ खे हुन भुट्टे साहिबु फिश मोकिली हुई बंदि दॿे वारी, ऐं शेख साहिबु हुनखे किताबु हिकिड़ो इंग्लिश मोकिलियो हो। किताबु हुन वापसि कयो त मूंखे नथा ॾियनि, त अयाज़ चयो लिखियो आहे त काश इहो किताबु अयाज़ पढ़े, भुट्टो साहिबु पढ़े हा त हुनखे ख़बर पवे हा त हिकिड़े मज़लूम क़ौम जो शाइर जेल छो थो काटे। ऐं उहो किताबु जॾहिं मूं नालो पढ़ियो वई उन ते मूं लिखियो आहे त उहो किताबु कार्ल मार्क्स जे सोट लिखियो हो, हिकिड़े हंगरीअ जे हिकु इनकलाबी शाइर ते जेके फांसी ॾिनी वई हुई। वरी साईं अचो 71 जंग में डिस्ट्रिक्ट शेख हयाज़ अवामी लीग में शामिलु थियो। उन वक़्त जे अदीबनि मूं समेत असां अवामी लीग में शामिलु थिया हुआसीं, छाकाणि असां सम्झो थे त 6 पॉइंट्स जेके आहिनि सिंध जे बचाव जो आख़िरी ज़रियो आहिनि। जेकॾहिं इन में असां कामयाबु थियासीं त वाह वाह, न त सिंध वरी हिकिड़े डिघे दौर लाइ क़ैद थी वेंदी हली। अयाज़ खे चयूं डिस्ट्रिक्ट बार जे सदर जी हैसियत सां त तूं जेको आहे सो ठहराउ पास कर ओभर पाकिस्तान ते मिलिट्री एक्शन जे ख़िलाफ़ु। अयाज़ कोन पास कयो। अयाज़ खे 8 महीना C क्लास सखर जेल में बंदि कयो वियो। ऐं अयाज़ उते लिखे थो पंहिंजे डायरीअ में त ओभर पाकिस्तान खे मारे मञायो वञे या ओभर पाकिस्तान अलॻि थी वञे, ॿिन्ही सूरतुनि में पाकिस्तान में अहिड़ो फाशिस्ट निज़ाम क़ाइमु थींदो जंहिंजो को मिसाल कोन मिलंदो। अयाज़ सियासी तौर ते तमामु वॾो माण्हू हो। वरी मोटी था अचूं जॾहिं अयाज़ जॾहिं वाइस चांसलर कयो वियो आहे त इन ते वाक़ई माण्हू ॻाल्हाइनि घटि था, पर आउं चवंदो आहियां त छाकाणि त सिंधी माण्हू मज़ामत जेको आहे चाहींदो आहे, ऐं भले वोट खणी कंहिंखे बि ॾिए पर उनजी तबियत में मज़ामत शामिलु आहे। राजा ॾाहिर खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंधी माण्हू इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु रहियो आहे। सो अयाज़ खे जॾहिं वाइस चांसलर कयो वियो त वाक़ई मूंखे यादि आहे, ऐं उनखे तारीख़ी हक़ीक़तूं इहे लिखणु खपनि। मूंखे यादि आहे त शेख हयाज़ आयो, यूसुफ टालपुर ज़िंदा आहे, उनजे घर ते मीटिंग सॼाई, चई मूंखे वाइस चांसलर जी ऑफर थी आहे। फ़क़ति 2 माण्हू हुआ, हिकिड़ो साईं मोहम्मद उमर मेमण, हिकिड़ो मूं अर्ज़ु कयो मां साईं तव्हां न थियो, तव्हां तमामु चोट ते चढ़ियल आहियो ऐं सिंध यूनिवर्सिटी आउं शागिर्दु आहियां, रस्टिकेट थियल आहियां, मूंखे ख़बर आहे तव्हां हिते हली कोन सघंदो। पर इब्राहिम जो हुयो, जमाल रिंद, ग़ुलाम रब्बानी ऐं ॿियनि हुनजी सपोर्ट कई। असीं तुंहिंजा सलाहकार थींदासीं।
असीं त ॿाहिरि निकिरी वियासीं हलिया। शेख खयाज़ वाइस चांसलर जे दौर में मां चवंदो आहियां, हाणे ॻाल्हि रिपीट थो करियां, त शेख खयाज़ जेकॾहिं वाइस चांसलर जी उहिदो न क़बूल करे हा त शेख खयाज़ सिंध जे में सियासी मुतबादिल सियासी क़यादत जो सरबराह हुजे हा। पर हाणे छा कजे त एस्टेब्लिशमेंट हुई, अयाज़ उन खां पोइ ॿियनि त अकेलो थी पियो। आउं चाहींदो आहियां त शाइर जे ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं, जीअं मैडम चयो त उनजे इन तसौफ़ वारी ॻाल्हि इन ते लिखणु खपे। आख़िरी ॻाल्हि आउं ॿुधाईंदुसि त मूं हुन खां हिकु दफ़ो वफ़ात खां 4 ॾींहं अॻु मुंहिंजी दिलि छिक खाधी, ऐं वियुसि त ग़लतीअ सां लिफ्ट मथे चढ़ी वियुसि। मोटिस त लिफ्ट में वेठो त मूंखे चयईं बीठो, चई आउं वञा पियो ॾंदनि जे डॉक्टर वटि। त मूं चयो शेख साहिबु हाणे तव्हां इलाही ॾींहं थी विया आहिनि, हैदराबाद ईंदा आहियो त मूं वटि रहंदा आहियो, तव्हां मूं वटि अचो। चई मदद अली आउं तब्दील थी वियो आहियां, मूं दुआउनि जो किताबु लिखियो आहे, मूंखे माण्हू गारियूं पिया ॾियनि, हाणे तूं मां कहिड़ी तवक़ो थो रखीं? मुंहिंजो त उस्तादु तव्हां असां लाइ साॻिया शेख खयाज़ आहियो, असां लाइ इहो को फ़र्क़ु कोन थो पए तव्हां दुआउनि जो किताबु लिखियो या छा कयो। कुझु ॾींहंनि खां पोइ अयाज़ गुज़ारे वियो। हू तमामु वॾो शाइर हो, हुन ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं असीं हिन मुल्क में जेकॾहिं डेमोक्रेसी आहे, हिन मुल्क में जेकॾहिं सिंधी कमिश्नर थियो वेठा आहिनि, सिंधी सेक्रेटरी थियो वेठा आहिनि ऐं सिंधी थिया वेठा आहिनि, इन्हनि माण्हुनि जे करे जिन जेल सठा, सिंधी शागिर्दनि क़ैदनि में पिया, वञणु टुटो, न त अॼु ॾींहं ताईं को बि हिकिड़ो SDM सिंधी में न हुजे। अवां जी महिरबानी। महिरबानी मदद अली सिंधी साहब। अयाज़ चयो त मूं ॾात अनोखी आंदी आहे, थी तंदु विढ़े तलवारुनि सां, था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, तूं हीणो आहे हथियारनि सां। ऐं डॉक्टर साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, अयाज़ ईअं बि चयो त 2-3 नींगिरियूं चांदनीअ में पतण, लथियूं अप्सराऊं सिजावल में ॼण, सितारनि भरे उभ हेठां न सुम्ह, सितारा ॾिसी यादि ईंदुई सॼण, पिरीअ जे पखे में वञी थो अयाज़, टिड़ी आहे टांगुर 2-3 फूल खण। अव्हां शेख साहब कीअं था ॾिसो शेख खयाज़ जी शाइरी जे हिन समूरे सफ़र खे? अमर इक़बाल वॾी महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हलो हलो तव्हां वेही रहो वेही रहो वेही रहो वेही रहो वेही रहो। शेख खयाज़ जेको हो उहो सफ़ा सोलो माण्हू हो, माण्हुनि जो माण्हू हो। शेख खयाज़ खे शौरी तौर ते हिकिड़ी ॾात हुई ॻाल्हियूं सम्झण जी। जीअं असांजे अदी नूरुल हुदा शाह ऐं मदद अली सिंधी ॿुधायो त जॾहिं सिंध जी सियासत खे ॿारणु खपंदो हो त पोइ शेख खयाज़ खे चयूं त ॻाए ॻाए, इनक़िलाब ॻाए। ऐं पोइ उन शेख खयाज़ ते ही तारीख़ जी सितम ज़रीफ़ी आहे त शेख खयाज़ जॾहिं सिंध जी ख़िदमत पए कई त मज़हबी आलिम उन जे ख़िलाफ़ हुआ ऐं हुन ते कुफ़र, दहरियत, लादीनियत, ग़ैर मज़हबियत जो फ़तवा आणी छॾियऊं जमायत इस्लामी एंड कंपनी। जॾहिं हू मज़हबी थियो त पोइ उन्हनि बि पंहिंजो न कयुसि ऐं सिंधियुनि बि पंहिंजो न कयुसि। शेख साहब जे ज़िंदगी में असासो उन जी ज़िंदगी जो छा आहे? उन जी ज़िंदगी जो वॾे में वॾो असासो आहे त जॾहिं क़ौम सुतल हुई त हुन क़ौम खे जाॻायो, ऐं जॾहिं क़ौम जाॻी त पोइ वरी शेख साहब जे ख़िलाफ़ थी। आउं सदाईं चवंदो आहियां त सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, उहा हीअ आहे त 3 कलाकनि जी 2 कलाकनि जी फिल्म था ॾिसनि, उनखे फिल्म करे वठनि। उन फिल्म में जेका महबूबा वेठी आहे उनखे पंहिंजे घरेलू महबूबा सां न जोड़नि। ईअं कोन सम्झनि त का उहा स्क्रीन मां निकिरी तव्हां सां गॾु हली हलंदी। उहा फिल्म आहे 2 कलाकनि जी, उन फिल्म मां सिखण जी ज़रूरत आहे। साॻे नमूने शेख खयाज़ हिकिड़ो माण्हू हो, चमो हॾ, ऐं उन जेतिरो बर्दाश्त कयो, सिंध में हिकिड़ो बि अहिड़ो शाइर कोन्हे, हिकिड़ो बि अहिड़ो शाइर कोन्हे जंहिं एॾियूं सख़्तियूं मार्शल लाउनि जूं सठियूं हुजनि जेतिरियूं शेख खयाज़ सठियूं। शेख खयाज़ जंहिं रुजत परस्ती जे ख़िलाफ़
वॾे में वॾो महाज़ खोलियो, उन सां सॼी सियासत गॾु बीठी। शेख हयाज़ जॾहिं सिंध जो वाइस चांसलर थियो त वरी सिंधी शागिर्द ऐं क़ौम परस्त उन खां धार थी बीठा। इहा ॻाल्हि बि सम्झण जी आहे। असां मुतालबो था कयूं सिंधियुनि खे नौकरियूं ॾियो, नौकरियूं थी मिलनि त असीं वरी भित ते लिखी था छॾियूं थुक अथई शेख हयाज़। असांखे तब्दील थियणो पवंदो। हू जेकॾहिं मज़हबी थियो हुनखे मज़हबी थियणु ॾियो। अव्हांखे नाहे थियणो, अव्हां न थियो। अव्हांखे बाग़ी थियणो आहे, अव्हां बाग़ी थियो। अव्हांखे फेडरल थियणो आहे, फेडरल थियो। नेशनल थियणो आहे, नेशनल थियो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त शेख हयाज़ सां वॾे में वॾी उन जी जेका बदनसीबी हुई उहा हीअ हुई त बांग्लादेश ठहण खां पोइ हुनखे जंहिं नमूने क़ौम परस्त शाइर कोठियो वियो, हालांकि को पंहिंजी असलियत में पंहिंजे रूह में इंटरनेशनलिस्ट हो। जंहिं वक़्तु बि कंहिंजो तोक टुटो, मूं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। हुन पेट्रस लुमुम्बा ते शाइरी कई आहे, हुन बांग्लादेश ते शाइरी कई आहे, अफ्रीकन ते शाइरी कई आहे। इहा क़ौम परस्ती तंग नज़र क़ौम परस्ती न हुई, इहा आलमगीरियत हुई। ऐं उन में शेख हयाज़ सॼे सिंध जे नौजवान खे सॼी दुनिया ॾांहुं वठी वञणु पिए चाहियो। हाणे अॼु असां जंहिं सूरताल में बीठा आहियूं उते सभु जो सभु जेके नौजवान आहिनि उन्हनि खे मां हिकिड़ो रिक्वेस्ट थो कयां, उहो हीअ आहे त शेख हयाज़ जी शाइरी असांजी ॿिया जेके बि वॾा शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी उहा पढ़ी त ॾिसनि, उहा यादि करे त ॾिसनि। ए क़ौम ॿुधाया थे किसा अॼु मूं तोखे तक़दीरुनि जा, अॼु बाग़ीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा। को कीअं न डोड़े मख़्तल ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न मोटे ज़िंदा ॾांहुं था ज़ुल्फ़ छिकिन ज़ंजीरनि जा। ए क़ौम ॿुधाया थे किसा अॼु मूं तोखे तक़दीरुनि जा। चवे थो त ही सच वॾो ॾोहारी आहे, ही सच वॾो ॾोहारी आहे। रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे ॿारियो वियो आहे, तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे। ही सच वॾो ॾोहारी आहे, ही सच वॾो ॾोहारी आहे। चोटीअ तां उछलायो वियो आहे, तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, घाणे में पीड़ायो वियो, घाणे में पीड़ायो वियो आहे, ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे। पर पोइ बि उन जी रहंदी आई रीत निराली प्रीत अभागी, पर पोइ बि उन में रहंदी आई, उन जी रहंदी आई रीत निराली प्रीत अभागी। जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, तूं ॿुधा तुंहिंजी कंहिंसां यारी आहे। ही सच वॾो ॾोहारी आहे, ही सच वॾो ॾोहारी आहे। आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अवां मां जेके बि ॿाहिराड़ियुनि जा माण्हू आहिनि मूंखे वॾे वण जे हेठां नंढो वण पोखे ॾेखारियो। शाह लतीफ़ जे अॻियां शेख हयाज़ जो पैदा थियणु इहो फितरत जे समूरे हुस्न में हिकिड़ो तमामु वॾो निरालो मिसाल आहे। ऐं उन निराले मिसाल जो वॾे में वॾो जेको सबबु हो उहो शेख साहब जी तालीम हुई, इल्मु हो, शऊर हो। हुन उर्दू में शाइरी कई, हुनखे पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि छिकियो, हू सिंधी में शाइरी करणु लॻो। जे हाव नहारी कोयार लही ॾींहुं बघारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आं उथ डूंगर ॾारे वेंदासीं। इन करे हाव बहारणो न हो ऐं कोयारल खे वठी बि हलणो हो, गॾिजणो बि हो। अड़े कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ। ही छा आहे? ही सभु न्यापा, ही सभु ॻाल्हियूं शेख हयाज़ जी शाइरी में आहिनि। ऐं अॼोके हिन सिंध लिटरेचर फेस्टिवल जे मौक़े ते अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त शेख हयाज़ रुजत परस्तनि जे ख़िलाफ़ु विड़ियो हो। शेख हयाज़ तरक़ी पसंद हो। शेख हयाज़ दुनिया जे क़ौमुनि जो नुमाइंदा शाइर हो ऐं शेख हयाज़ सिंधी हो। सिंधीअ खे सिंधी सम्झी उन जी ॼंग छिकण वारियूं रिवायतूं बंदि कयो ऐं जेतिरी शेख लहिणे थो उन शेख साहब जी ओतिरी इज़त कयो।
पंहिंजे माण्हुनि जी ओतिरी इज़त कयो। मूंखे यादि आहे मां सिंध यूनिवर्सिटी जे सेंट्रल कैंटीन में जॾहिं इहो नारो पढ़ियो थुक अथई शेख अयाज़, त हिते तॾहिं कराची यूनिवर्सिटी में 100 मेलनि जे मुफ़ासिले ते डॉक्टर मंज़ूर जालबी उहो वाइस चांसलर थियो ऐं लिखियल हो, हम जनाब मंज़ूर जालबी का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तव्हां ॾिसो 100 मेलनि ते रवैयनि जा फ़र्क़ु कहिड़ा आहिनि। असां कॾहिं बि कोन था चऊं गदार थियो, असां कॾहिं बि कोन था चऊं वेकाऊ थियो, असां कॾहिं बि नथा चऊं टके टके ते विकिणो पाण खे, पर भगत सिंह थियण जे लाइ पंहिंजी जान जोखे में त विझो, पंहिंजो पाण खे वॾो आलिम ऐं वॾो रिसर्च करण लाइ पढ़णु त शुरू कयो। इन करे सिंधी माण्हुनि खे नई पढ़ाई करणी पवंदी, नओं निसाब सिखणो पवंदो, नई ॻाल्हि अॻिते करणी पवंदी। सुभाणे हिते हिन ई मंच ते हिकिड़ो वॾो सेशन पियो थिए सुबुह जो 11 बजे। उन में सॼी सिंध जे क़ौम परस्त पार्टियुनि जा अॻुवान था अचनि ऐं उन्हनि खां असां पुछंदासीं कहिड़े हाल में पहुता आहियो ऐं तव्हांजो आईंदो छा आहे। अचो त पंहिंजी क़ौम खां पुछण बि त सिखूं। सो शेख अयाज़ खां उन जी शाइरीअ वसीले पुछो, हीअ ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾु जीअण जो हसरतो रहंदियूं। ज़िंदगी तलख़ आ हुजे त हुजे, रूह में 100 मराहतूं रहंदियूं। तुंहिंजे पहलू में केसी ताईं दोस्त, इब्ने आदम जूं जन्नतूं रहंदियूं। हीअ ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾु जीअण जूं हसरतूं रहंदियूं। वॾी महिरबानी। तमामु घणी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहब। यकीनन मोज़िज़ ख़वातीन हज़रात, शेख अयाज़ उन जी शाइरी, उन जी शख़्सियत, उन जो मजमूई कमु तमामु वॾो मौज़ू आहे जंहिं ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो घटि आहे। पर असांजो जेको ईंदड़ सेशन आहे उन जो वक़्तु थी रहियो आहे। मां तहे दिलि सां थोरा मञींदुसि आपा नूरुल हुदा शाह साहिबा जा, साईं मदद अली सिंधी साहिबु अव्हां जा, डॉक्टर अयूब शेख साहिबु अव्हां जा, ऐं अव्हां सभिनी जा थोरा मञींदुसि जो तव्हां 4 घड़ियूं असां सां गॾु वेठो ऐं पंहिंजे अज़ीम कविअ खे यादि कयव। हीअ झिरमिर झिरमिर जुगनूअ जी, हीअ टिम 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 तारे जी, जे तूं बि अची ओ वणजारा तोखे बोकारे वेंदासीं। महिरबानी।